नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारत सुबरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। हुकूमत जा 12 खां 13 MLA इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ैसिलो करे चुका आहिनि। PP अॻवान ख़ुर्शीद शाह जी दावा। ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त खेसि यकीन आहे त इमरान ख़ान पंजाब जी वॾा वज़ारत चौधरी परवेज़ इलाही खे न ॾींदो। असांजो मार्च वफ़ाक़ी हुकूमत न पर इमरान ख़ान ख़िलाफ़ आहे। लॉन्ग मार्च जी पुॼाणी ते बेइतमादी जी रिथ आंदी वेंदी। मुख़ालिफ़ धुर वारनि ख़रीद ऐं विकिरे जी पिड़ी लॻाए छॾी आहे। 48 कलाकनि अंदरि बेइतमादी रिथ आणण जो चयो वियो हो, पर 72 कलाक गुज़री विया, रिथ न आई। मौलाना फज़ल रहमान जो लथल चेहरे मां सभु कुझु वाज़े नज़र अची रहियो आहे। बेइतमादी वारी रिथ नाकाम वेंदी। मौलाना फज़ल रहमान, शहबाज़ शरीफ़ ऐं ॿियनि खे मुंहुं लिकाइण जी बि जाइ न मिलंदी। बिलावल जे मार जो रावलपिंडी पहुचण ते भली कार कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं शफ़क़त महमूद जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। फवाद चौधरी जो चवणु आहे त रूस यूक्रेन मामले ते पाकिस्तान जो मौक़िफ़ चिटो आहे। इमरान ख़ान फ़ौजी हल जी कॾहिं बि हिमायत न आहे कई। ॿिन्ही मुल्कनि में जंग ख़तमु थियणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में कराची खां इस्लामाबाद लाइ निकितल अवामी मार्च जो मंज़िल ॾांहुं सफ़र जारी। अवामी मार्च अॼु साहिवाल खां लाहौर रवानो थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुस्लिम लीग काफ़ जो वॾो अहम किरदारु आहे। ऑपोज़िशन खे फ़ाइदो खणणु घुरिजे। कोशिशि करणी आहे त असां सभु गॾिजी अॻिते वधूं। अवाम जे हौसले खे सलाम। 7 ॾींहंनि जो सफ़र आसान न आहे। पंजाब जो अवाम अटे लटे ऐं अझे वारे नज़रिए सां गॾु आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मिशन पूरो कंदासीं। पेशावर जे कोचा रसालदार वारे इलाइक़े में जामे मस्जिद अंदरि थियल आपघाती बम हमले जा वधीक 6 ज़ख़्मी इलाज दौरान फ़ौत। शहीदनि जो अंग टेक थी वियो। लेडी रेडिंग अस्पताल जे तर्जुमान मूजिबि 37 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे, जिन मां 5 ICU में दाख़िल आहिनि। धमाके जो केस CTD थाणे ते दाख़िल। कुआटी चौक ते शहीदनि जी इज्तिमाही जनाज़े नमाज़ अदा कई वई। पेशावर शहर जी फ़िज़ा सोगवा। पेशावर में मस्जिद ते हमलो कंदड़ 3 दहशतगर्दनि जी सुञाणप थी वई आहे। KP पुलिस वाक़े जे तह ताईं पहुची चुकी आहे। 1-2 ॾींहंनि में जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। घर वज़ीर शेख रशीद जो बयान। संदसि चवणु आहे त मुल्क कुदरती आफ़तुनि सां न पर अफ़वान ऐं डफेड़ सां तबाह थींदा आहिनि। मुख़ालिफ़ धुर भली बेइतमादी रिथ हाणे खेनि अॻु बि शिकस्त मिली हुई, हाणे बि मिलंदी। बेइतमादी रिथ लाइ स्पीकर वटि 3 ॾींहं हूंदा आहिनि। स्पीकर खे रिक्विज़िशन नाहे मिली। रिक्विज़िशन मिलण बाद 14 ॾींहंनि अंदरि इजलास घुराए सघे थो। खानेवाल में अवामी मार्च में ड्रोन कैमरा लॻण सबबि आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जी ज़ख़्मी थियण वारो वाक़ियो। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी फर्स्ट एड ॾींदड़ सिहत खाते पंजाब जी मेडिकल टीम ऐं पुलिस जा थोरा मञा। संदसि चवणु आहे त डॉक्टर ज़ुनेरा ऐं डॉक्टर बाबर मूंखे बिना देर फर्स्ट एड ॾिनी। पुलिस मुल्तान मुंतक़िल कराइण में बिना देर सिक्योरिटी फ़राहम कई। पाकिस्तान जो नामियारो अदाकार मसूद अख्तर कुझु अर्सो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। मसूद अख्तर गुज़िरियल 1 महीने खां लाहौर जी ख़ानगी अस्पताल में इलाज हेठि हो। मसूद अख्तर जी जनाज़े नमाज़ उस्मान पाक गुलशन गार्डन में अदा कई वेंदी।